सूरह हदीद रुकु नंबर 2। उहो केरु आहे जो अल्लाह खे चङो कर्ज़ु ॾिए, पोइ अल्लाह उहो कर्ज़ु उनखे ॿीणो करे ॾींदो ऐं उन लाइ सॻोरो अजर आहे। यादि कर जंहिं ॾींहुं मोमिननि ऐं मोमिनाणियुनि खे हिन हालत में ॾिसंदे जो संदन नूर उन्हनि जे अॻियां ऐं उन्हनि जे सॼनि पासनि खां पियो डोड़ंदो, चइबुनि त अव्हांखे ख़ुशख़बरी हुजे जो अॼु अव्हां लाइ अहिड़ा बाग़ आहिनि जिन जे हेठां वाहियूं पियूं वहनि ऐं उते सदाईं रहंदव। इहा वॾी मुराद माणनि आहे। जंहिं ॾींहुं मुनाफ़िक़ ऐं मुनाफ़िक़ाणियूं गॾिजी मोमिननि खे चवंदा त तरसो त सही त अव्हां जे ईमानी नूर मां कुझु रोशनी वठूं, चयो वेंदो त अव्हीं पंहिंजे पुठिते दुनिया ॾांहुं मोटो, पोइ को सोजरो ॻोल्हियो, पोइ संदनि विच में हिकु अहिड़ी भित हणी वेंदी जंहिंखे दरवाज़ो हूंदो। उन भित जे अंदिरां रहमत हूंदी ऐं उन जे ॿाहिरे पासे खां अज़ाब। मुनाफ़िक़ मुस्लमाननि खे सॾींदा ऐं चवंदा त असीं अव्हां सां दुनिया में गॾु न हुआसूं छा? मुस्लमान चवंदा त हाओ हुओ, पर पंहिंजो पाण खे जोखे में विधव ऐं ईमान आणण में देरि कंदा रहियो ऐं नबूअत में शक आंदव ऐं अव्हां खे सदन ठगे छॾियो तव्हांजो अल्लाह जो हुकुम आयो ऐं अव्हां खे अल्लाह जे हुकुम मञण खां शैतान ठगींदड़ ठगे छॾियो। तंहिं करे ए मुनाफ़िक़ो, अॼु न की अव्हां खां ऐं न की काफ़िरनि खां को बदिलो वठिबो। अव्हां जी जाइ दोज़ख जी बाहि आहे, इहा अव्हां जे लाइक़ु आहे ऐं उहा मोटण जे लाइ बुछड़ी आहे। अञा मोमिननि लाइ उहो वक़्तु न आयो आहे छा जो अल्लाह जे यादि करण वक़्तु ऐं वही इलाहीअ मां जेकी नाज़िल थियो तंहिंजे यादि आणण वक़्तु संदनि दिलियूं आज़ी कनि ऐं उन्हनि वांगुरु न थियनि जिन खे हिन खां अॻु किताब ॾिनो वियो, पोइ मथनि डिघी मुदत गुज़री, तंहिं करे संदनि दिलियूं सख़्तु थी वयूं ऐं मुंहिंजा घणा बेदीन आहिनि। ॼाणो त अल्लाह ज़मीन खे संदसि वीरानी खां पोइ आबाद कंदो आहे। बेशक असां अव्हां लाइ चिटियूं निशानियूं बयानु कयूं आहिनि, तमन अव्हीं पढ़िजो। बेशक ख़ैरात ॾींदड़नि ऐं ख़ैरात ॾींदड़नि खे ऐं जिन अल्लाह खे सुहिणो कर्ज़ु ॾिनो आहे तंहिंखे ॿीणो करे ॾिबो ऐं उन्हनि लाइ सॻोरो अजर आहे। ऐं जिन अल्लाह ऐं संदसि पैगंबर ते ईमान आंदो आहे ऐं उहे पंहिंजे पालणहार वटि बिल्कुलु सचा ऐं शहीद आहिनि, उन्हनि लाइ संदन अजर ऐं संदन नूर आहे। ऐं जिन कुफ़्र कयो ऐं असांजे आयतुनि खे कूड़ो भायो, उहे दोज़खी आहिनि।